अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भलीकार। मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सिंध जे ॿरंदड़ अहम मामले बेटनि जे हवाले सां। निंगी ऐं भंडार बेटनि जे हवाले सां जेतोणीकि वफ़ाक़ी हुकूमत केतिरे वक़्त खां लिक चुप में इन तरह जूं कोशिशूं करे रही हुई त सिंध जे बेटनि ते कंहिं तरीक़े कब्ज़ो कयो वञे ऐं सिंध हुकूमत इन ते कंहिं बि रद्द अमल जो इज़हार कल्ह ताईं न कयो हो, जॾहिं त इन खां अॻु में जेके सिंध हुकूमत सां लाॻापियल वज़ीरनि जूं जेके स्टेटमेंट्स हुयूं उहे कुझु ॿिए तरह जूं हुयूं ऐं ईअं लॻी रहियो त ॼण इहो सभु कुझु सिंध हुकूमत जी मर्ज़ी ऐं मंशा मूजिबि थिए थो। भंडार ऐं ॾिंगी बेटनि जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत पारां लिक छुप में सदारती ऑर्डिनेंस पास कयो वियो ऐं इन हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु ट्वीट कयो। अॼु सिंध काबीना जो इजलास पिणु हंगामी इजलास तलब कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां ऑर्डिनेंस जी मुखालिफ़त कई वई ऐं इहो चयो वियो त इनखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। वाज़ रहे त सिंध हुकूमत पारां इन तरह जो सख़्तु रद्द अमल अॻुवाट अचणु घुरिजे हा, पर सिंध जे शऊर जी सुजाग थियण खां पोइ सॼी सिंध में भरपूर क़िस्म जो सिंध जे माण्हुनि जो इन ते शदीद रद्द अमल आयो आहे। सॼी सिंध में मुज़ाहिरा कया विया, माण्हू रोडनि रस्तनि ते आहिनि। सिंध जे सुॼाण धुरियुनि पारां इन ते ॻणती जो इज़हार कयो वियो ऐं नेठि मजबूर थी करे कल्ह पीपुल्स पार्टी खे इन ते स्टैंड वठिणो पइजी वियो ऐं पीपुल्स पार्टी पारां इन ते शदीद रद्द अमल जो इज़हार कयो वियो आहे। सिंध हुकूमत जो चवणु आहे त सिंध हुकूमत कंहिं बि रीति इन्हनि बेटनि ते कब्ज़ो थियणु न ॾींदी। इहे बेट सिंध हुकूमत जी मिल्कियत। ॿिए पासे वफ़ाक़ी हुकूमत सां लाॻापियल वज़ीरनि जो या गवर्नर सिंध जी इहा स्टेटमेंट आहे त इन सॼे मामले जी पीपुल्स पार्टी खे ख़बर ई NOC बि सिंध हुकूमत पारां ॾिनी वई ऐं सिंध सरकार इजाज़त बि पाण ॾिनी। हाणे सिंध हुकूमत जी जेका मुखालिफ़त आहे उहा सम्झ खां ॿाहिरि आहे। इन ई मामले ते अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे स्टूडियो में जंहिं महिमान जॉइन कयो आहे हुनजो तारुफ़ कराईंदी हलां। चेयरमैन फिशर फोक फोरम मोहम्मद अली शाह साहब। शाह साहब, भलीकार चांदी तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, हिन वक़्तु असां पीपुल्स पार्टी जो मौक़िफ़ मालूम करण जे लाइ जॉइन कयो आहे असांखे फ़ोन लाइन ते पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ ऐं मेंबर सिंध असेंबली सूबाई वज़ीर इस्माइल राव साहब। इस्माइल साहब, भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। महिरबानी। इस्माइल साहब, सिंध सरकार नेठि अखि पटी ऐं सिंध काबीना जो इजलास अॼु घुरायो वियो बेटनि वारे मामले ते। केतिरे वक़्त खां वफ़ाक़ी हुकूमत मुख़्तलिफ़ तरह जूं एक्टिविटीज़ करे रही हुई, पर सूबाई हुकूमत जे ज़िम्मेवार वज़ीरनि पारां इन तरह जी स्टेटमेंट साम्हूं ईंदी रही त जेको बि थींदो उन में अॻे मक़ामी माण्हुनि जे मफ़ादनि जो ख़्यालु रखियो वेंदो या उन्हनि जे रोज़गार जो ख़्यालु रखियो वेंदो। इन तरह जो स्टैंड जेको सॼे सिंध में इन वक़्तु मुज़ाहिरा थी रहिया आहिनि, इन तरह जी स्टेटमेंट या सख़्तु रवैयो पीपुल्स पार्टी डे फर्स्ट खां छो न अख़्तियार कयो? ॾिसो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो हमेशह सिंध जे बुनियादी जेके मुफ़ाद आहिनि उन ते वाज़ह ऐं क्लियर रहियो आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी कॾहिं बि आइन ऐं कानून खां इनहराफ़ी करे जेकॾहिं का बि मुदाख़लत कई वेंदी ऐं आउं सम्झां थो त पाकिस्तान सिंध जा जेके बुनियादी हक़ आहिनि, सिंध जा जेके आइनी ऐं कानूनी हक़ आहिनि, जेको आइन पाकिस्तान सिंध खे मुहैया करे थो, उन ते हेसि ताईं जेका वेड़ विड़ी वई आहे उनमें उनजी सरकरदार वेड़ जेका आहे सा हमेशह उनजो मुख्य किरदारु जेको आहे सो पाकिस्तान पीपुल्स पार्टी रही आहे। चाहे उहे रोड हुजनि, चाहे उहे रस्ता हुजनि, चाहे असेंबलियूं हुजनि, चाहे सेनेट हुजे, सूबाई असेंबली हुजे, क़ौमी असेंबली हुजे, कॾहिं बि पीपुल्स पार्टी जेको आहे सो सिंध जा जेके आइनी कानूनी हक़ आहिनि उन्हनि ते कॾहिं बि सुबेबाज़ी न कई आहे ऐं न कंदी। ऐं तंहिंजे करे इहो चवणु त सिंध कॾहिं चई छॾियो त बाबा न असां इजाज़त ॾेई छॾी आहे जेको आहे सो कॾहिं बि न। सिंध हमेशह इहो मौक़िफ़ रहियो आहे त असीं कॾहिं बि आइनी ऐं कानूनी तरह सिंध जा जेके हक़ आहिनि, सिंध जूं जेके मिल्कियतूं हुजनि या जेके बि आइनी ऐं कानूनी चाहे उहे फाइनेंशियल राइट्स हुजनि या जेके जॉब्स हुजनि या जेके ॿिया इशूज़ हुजनि, चाहे टीस अमेंडमेंट हुजे, चाहे जेके ॿिया आइनी मामला हुजनि, उते कॾहिं बि सिंध पीपुल्स पार्टी जेको आहे सो उनखे नज़रअंदाज़ न कयो आहे ऐं उनजी घणी थी हमेशह वेड़ कई आहे ऐं वेड़ कंदी ऐं आईंदा बि असां कंदासीं। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु इहो वाज़ह पैगाम ॾेई छॾियो आहे, क्लियर कट इहो चयो आहे त हीउ जेको आहे सो हिकिड़ो त ॾिसो न, जॾहिं का शइ साम्हूं ईंदी जेसि ताईं असांजो हमेशह पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो मौक़िफ़ इहो रहियो आहे त जेसि ताईं का इन राइटिंग शइ साम्हूं जॾहिं असांजे अचे त पोइ, ऐं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं ऑर्डिनेंस जारी कयो वियो त इनखे ख़ुशिया रखियो वियो, ॿुधो रखियो वियो, इन ज़ाहिर ई कोन कयो वियो ऐं जॾहिं उहो ज़ाहिर थियो ऐं जॾहिं साम्हूं आयो, इस्माइल साहब, पर इन तरह जूं ख़बरूं ॻुझ में ज़रियनि वटां त इहे शयूं लीक थींदियूं रहियूं न, इन तरह भले हलनि, पर जॾहिं का शइ कानूनी तरह असांजे साम्हूं ईंदी न असां उन खां अॻु में चयो पिए त जेकॾहिं हिन क़िस्म जी का ॻाल्हि आई त असीं जेको आहे हिन क़िस्म जी अगरि का साज़िश कई वई ऐं जेकॾहिं सिंध जे ख़िलाफ़ को फ़ैसिलो कयो वियो त पीपुल्स पार्टी पहिरीं हूंदी हुनजी मुखालफ़त करण वारी।
इस्माइल साहब, वफ़ाक़ी हुकूमत या गवर्नर सिंध जो चवणु आहे त इहो सभु कुझु पीपल्स पार्टी जे एमा ते या सिंध सरकार जी इजाज़त सां थिए थो, जंहिंमें एनओसी ॾिनी वई ऐं हाणे मुख़ालिफ़त जी उन्हनि जो चवणु आहे त का वजह सम्झ में कोन थी अचे, हाणे मुख़ालिफ़त छो थी कई वञे, आलमी ॾिसो तर्ज़ त ते हू त स्टैंडर्ड्स ते जेके आहिनि जॾहिं टेंडर थींदा। हर ॻाल्हि जी जेका आहे असां उछलाईंदा आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी ते ऐं सिंध हुकूमत ते। इहो हाणे इहो हुननि जो इहो रोज़ जो महमूल थी वियो आहे त का बि हुननि जी बैड गवर्नेंस हुजे, कोताही हुजे, करप्शन हुजे, खंड जा अघु चोटीअ ते चाढ़े छॾीनि, खंड गुम करे छॾीनि, कणिक गुम करे छॾीनि, कणिक जो अघु वादी थी वञे, खोट थी वञे, हू हर ॻाल्हि में ज़िमेवार ठहिराईंदड़ बाबा इहा ॻाल्हि जेका आहे सिंध जे करे पई थिए। तंहिं करे जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आहे त हू खणी अचनि, जेकॾहिं सिंध जे पारां का अहिड़ी ॻाल्हि ॾिनी वई आहे हुननि खे त खणी अचनि मैदान ते। बाक़ी तंहिंजे करे इहो चवण ते आउं सम्झां थो त हाणे इन क़िस्म जो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ते सवाल पैदा उथारणु इहा जेका आहे सा कम फहमी थींदी ऐं पीपल्स पार्टी कंहिं बि सूरत में कॾहिं बि सिंध जे आइनी ऐं कानूनी हक़नि तां दस्तबरदार न थींदी ऐं सभ खां ज़्यादा वेड़ कंदी, चाहे उहा पार्लियामेंट हुजे, चाहे उहा सेनेट हुजे, सूबाई असेंबलियूं हुजनि या के ॿिया फोरम हुजनि, कानूनी आइनी फोरम हुजनि या अवाम जा ऐं पब्लिक जा फोरम हुजनि। पीपल्स पार्टी हमेशह उन्हनि में अॻड़ी रही आहे ऐं उनजी अॻुवाणी ऐं सरबराही कंदी रही आहे। सही, इस्माइल साहब, तव्हांजे त हिन ते स्टेटमेंट तमामु घणो अॻु में अची चुकी, जंहिंमें वाक़ई तव्हां हिन जी मुख़ालिफ़त कई हुई, पर अफ़सोस त पीपल्स पार्टी हिन ते जहिड़े तरह जो जरहाणो रवैयो इख़्तियार करणु घुरिजे उहो अवाम खे हेल ताईं नज़र न आयो ऐं अॼु फौरी तौर ते कल्ह खां वठी इन तरह जी स्टेटमेंट। मुंहिंजे ख़्याल में कल्ह जेको बिल्कुलु जी जी चेयरमैन साहब जो बयानु अची वियो आहे, बिल्कुलु उहो जीअं टोन में बयानु आयो आहे, जेतिरो सख़्तु बयानु आयो आहे, जंहिं ॿोलीअ में हुन मुखातिब थियो आहे वफ़ाक़ी हुकूमत खे, उन खां पोइ का गुंजाइश कोन थी बचे, बिल्कुलु नथी बचे, छो त इस्माइल साहब सिंध जो शऊर सुजाग थी चुको आहे, सिंध जे शऊर पारां हिन जी मज़ाहिमत कई थी वञे। आख़िरी सवाल तव्हां खां त पीपल्स पार्टी कहिड़ी स्ट्रेटजी हिन ते अपनाईंदी, डिफेंसिव पोज़ीशन में आहे, एनएफसी ते वारे मामले में तव्हां कुझु न करे सघिया, अहिड़ी तरमीम वारे सिंध हुकूमत पंहिंजा अख़्तियार बचाइण जी कोशिशनि में आहे, फंडनि वारो मामलो पीपल्स पार्टी खां ज़ोर थी वियो आहे, बिजली पाणी जा मसइला हल न थी सघिया आहिनि, गैस ते वफ़ाक़ी हुकूमत ग्रीन सिग्नल ॾेखारे छॾियो आहे, सीसीआई जा इजलास थियण घुरिजनि, वज़ीर आज़म असेंबली में दाएं बीहे थो, एॾा ख़त लिखिया आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत ते को असर नथो पए, छा पॉलिसी? जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उहा सिंध दुश्मन हुकूमत आहे, उहा अवाम दुश्मन हुकूमत आहे, उहा जमहूरियत दुश्मन हुकूमत आहे। उन्हनि वटि को बि जेको आहे सो कानून ऐं आइन जी का बि पासदारी कोन्हे। असीं सम्झूं था त हिन वक़्तु उहा हुकूमत आहे जंहिंखे जेकॾहिं आमिरियत जो नालो ॾिजे त उन में को बि आउं सम्झां थो त उहो वधाउ कोन थींदो। तंहिंजे करे असीं हिकिड़ी अहिड़ी आमराना दौर में हली रहिया आहियूं ऐं उन में जेका वेड़ वेड़नी पई असांखे, चाहे असांखे जलसा करणा पिया, चाहे असांखे जुलूस करणा पिया, जीअं असीं हींअर जेको हिकिड़ो डेमोक्रेटिक अलायंस जेको ठहियो आहे हिन हुकूमत जे ख़िलाफ़, उहो इन करे ठहियो आहे त हीअ हुकूमत जमहूरियत जे ख़िलाफ़ आहे, अवाम जे ख़िलाफ़ आहे, हिन महांगाई जेका कई आहे अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, हिन हीअ नंढनि सूबनि जे हक़नि जे ख़िलाफ़ आहे। ही सॼो जेको सभु पार्टियूं जेको तव्हां सम्झो था जिन इतफ़ाक़ राय कयो आहे, मुतफ़िक़ थियूं आहिनि, बीठियूं आहिनि, उहो उनजे करे थियूं आहिनि त हीअ हुकूमत हर तरह सां अवाम जे ख़िलाफ़ आहे ऐं हिन जो हलणु जेको आहे असां त जमहूरियत पसंदि आहियूं। असां त चऊं था त असांजे ॾिसो न असांजी क़यादत त पहिरीं चयो बाबा जेकॾहिं हीअ हुकूमत पंहिंजो हलंदी ऐं अवाम खे सर्व करे, ख़िदमत करे ऐं पंहिंजो आइनी ऐं कानूनी ज़िमेदारियूं पूरियूं करे त असांखे एतिराज़ु कोन्हे। इलेक्शन में एतिराज़ात जे बावजूद बि असीं जेको आहे सो हुनखे हलणु ॾींदासीं। पर जॾहिं हिन हुकूमत सभु अवाम दुश्मन इक़दाम कया, नंढनि सूबनि जे ख़िलाफ़ कया, आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ कया, सवाइ इंतकामी कार्रवाइनि जे ऐं इल्ज़ाम तराशी जे, हिन हुकूमत हेसि ताईं को बि कमु न कयो आहे। ऐं असीं सम्झूं था त हाणे इहा घड़ी अची वई आहे जो हर तरह सां हिन हुकूमत खे टफ टाइम ॾिसे ऐं हिन अवाम पाकिस्तान जे अवाम खे हिन हुकूमत मां जेको आहे सो निजात ॾियारे। इस्माइल साहब, बिल्कुलु तव्हां दुरुस्त ॻाल्हि फरमाई ऐं हिकिड़ो मूंखे वन लाइन में जवाबु ॾिजो त पीपल्स पार्टी ते इहो इल्ज़ाम लॻंदो रहियो आहे त पीपल्स पार्टी अहिड़नि इशूज़ ते सिंध कार्ड खेॾंदी आहे, जॾहिं त हीउ वक़्तु आहे पीपल्स पार्टी जे आज़माइश जो बि त सिंधी माण्हू जॾहिं वोट ॾियनि था, पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि जी नुमाइंदगी करे थी, लीड करे थी, बीहणो आहे पीपल्स पार्टी खे। पीपल्स पार्टी जे लाइ सिंध वतन आहे, मुल्क आहे, मुक़दस आहे ऐं पाकिस्तान जो अणटुट हिसो आहे। पाकिस्तान सिंध सां आहे, सिंध पाकिस्तान सां आहे। बिल्कुलु, तंहिंजे करे इहो चवणु आउं सम्झां थो त अजायो आहे ऐं असीं सिंध जे लाइ ज़रूरु खेॾंदा आहियूं, असीं सिंध जे हक़नि जे लाइ ज़रूरु विढ़ंदा आहियूं।
पर सिंध कार्ड पीपल्स पार्टी कॾहिं न इस्तेमालु कयो आहे, न उनखे हिन कार्ड जी इस्तेमालु कंदी रहो। वॾी महिरबानी इस्माइल राव साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे जॉइन कयो। नाज़रीन, इस्माइल राव साहब जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी, शाह साहब सां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। शाह साहब, गुफ़्तगू तव्हां ॿुधी ऐं पीपल्स पार्टी कल्ह खां पोइ इन ते शदीद क़िस्म जो जेको रिएक्शन ॾिनो आहे, जेको अॻुवाट अचणु घुरिजे आहे, पर इहो बि शायदि इन करे जो अवाम जो तमामु घणो प्रेशर आहे। जी बिल्कुलु, हिकिड़ो त इहो गुज़िरियल 2 महीननि खां सिलसिलो हले पियो ऐं सभ खां पहिरीं वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे आइलैंड्स ते शेयर अॾणु, छो ख़ुदि इमरान ख़ान वज़ीर पाण जेको आहे सो इहो इन जो ज़िक्र कयो त हे ॿेट आहिनि, इनखे असां डेवलप कंदासीं, हिते शेयर ॾींदासीं, इंसानी आबादी जेको बलूचिस्तान जे ॿेटनि ताईं बि इहो सिलसिलो, हा बलूचिस्तान ऐं सिंध ॿिन्ही सूबनि ऐं ॿिन्हिनि सूबनि जे जेके सामूंडी जेके ॿेट आहिनि उन्हनि ते जेको आहे उनजो मनसूबो हो। उन खां कुझु ॾींहंनि खां पोइ ऐं फौरन पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी जो ऐलान कयो वियो त भई इहो जेको आहे सो इन जो ड्राफ्ट ठही चुको आहे, इहो लॉ डिपार्टमेंट में मौजूदु आहे। ऐं उन वक़्तु जीअं असां ख़बर पई, असां जेको आहे सो फौरन इन ते प्रेस कॉन्फ्रेंस कईसीं, इनखे रिजेक्ट कयोसीं असां। ऐं इन सां गॾु इहा ॻाल्हि बि असां कईसीं त इहो सिलसिलो, इहा ॿेटनि ते वालार जेकी आहे उहो का नई ॻाल्हि कोन्हे, इहो 2000 खां इहो वफ़ाक़ जो सिलसिलो हले पियो, मुशर्रफ जे दौर खां इहा शुरूआत थी हुई। ऐं उन वक़्तु मूंखे यादि आहे त जॾहिं असां 2006 में इन ॿेटनि ते शेयर अॾण जे ख़िलाफ़ु जिदोजहद हलाईसीं पिए, त उन दौरान जेको आहे उहो पाकिस्तान जो चीफ ऑफ नेवल स्टाफ उन वक़्तु जो उन इहो ज़िक्र कयो हो त हिन मुल्क में बलूचिस्तान ऐं सिंध जे कोस्टल एरिया ते मुश्तमिल या समुंड ते मुश्तमिल हिकिड़ो ॿियो सूबो बि हुअणु खपे। त इहो असांखे ख़दशो आहे त इन जे पोयां जेको कुझु इहो सिलसिलो थी सघे थो, जॾहिं बलूचिस्तान जे ॿेटनि ते जेके ॿेट मौजूदु आहिनि उन ते, छो त ऑर्डिनेंस में इहा शइ बि लिखियलु आहे। ऐं इन समुंड जे अंदरि जेकी रीक्लेमेबल जेकी ज़मीन हूंदी, माना जेके समुंड मां रीक्लेम कंदा, त अहिड़े तरीक़े सां बलूचिस्तान जे समुंड खे बि रिक्लेम करे सघनि था, ज़मीन ठाहे सघनि था, सिंध जे कोस्टल एरिया में ठाहे सघनि था। त इहो जेको आहे सो अॻे सिर्फ़ु हिकिड़े 2 ॿेटनि जी ॻाल्हि हूंदी हुई, डिंगी ऐं बुनाड़ 2000 ऐं 2006 में। हाणे त जेको आहे सो बलूचिस्तान ऐं सिंध जे समूरनि ॿेटनि ते जेको आहे हिननि खे शेयर अॾणा आहिनि डेवलपमेंट जे नाले में। इन जे लाइ जेको आहे हुननि डेवलपमेंट अथॉरिटी ठाही आहे, पर उसूलनि जेको आहे उसूलनि जेकर ॾिठो वञे त इहो माज़ी में बि ऐं हिन वक़्तु बि वफ़ाक़ जेको आहे आइन जी भञकड़ी कंदो रहियो आहे। ऐं आइन जो जेको आर्टिकल 172 जी शिक 1 ऐं 2 में क्लियर लिखियलु आहे त 0 नॉटिकल माइल खां 12 नॉटिकल माइल जेको आहे उहो सूबनि जी हद आहे। ऐं जेकी ॿेट आहिनि उहे सूबनि जे हद में अचनि था, ऐं ॿेट 0 नॉटिकल माइल खां 3 नॉटिकल माइल खां अॻियां आहिनि कोन। हिकिड़ो बि ॿेट जेको आहे बियॉन्ड 12 नॉटिकल माइल न आहे, माना वफ़ाक़ जे हुदूद में हिकिड़ो बि ॿेट न आहे। त इहो जेको बि मनसूबो आहे उहो बि गैर क़ानूनी गैर आइनी आहे। ऐं हिन जो जेको ऑर्डिनेंस आहे, जो सदारती ऑर्डिनेंस जारी करे इहो जेको अथॉरिटी आहे इहा क़ाइमु कई वई आहे, इहो त इंतिहाई ख़तरनाक आहे, इंतिहाई ख़तरनाक। उन में त लिखियो पियो आहे त भई अवां जेको आहे चैलेंज नथा करे सघो, हिकिड़ो आइन जी भञकड़ी, माना 1973 जे आइन जी भञकड़ी करियो पिया। ऐं उन सां गॾु इहो बि जेको आहे ऑर्डिनेंस में लिखो पिया त हिनखे को बि चैलेंज नथो करे सघे, न कोर्ट में करे सघे थो, न असेंबली में करे सघे थो। हीअ त माना ख़तरनाक ॻाल्हि थी। रस्ता रोक कीअं करे सघे थी? त आइन ऐं कानून जी भञकड़ी आहे, हिन जी रस्ता रोक कीअं करे सघे? वाज़े तरीक़ो आहे। असांखे बहरहाल इहो असां तनक़ीद कंदा रहिया आहियूं पीपल्स पार्टी ते पे, या जेके सिंध जूं जेकी बि पार्टियूं जेके हुकुमरान पार्टियूं या जेके असेंबलियुनि में वेठियूं आहिनि उन सभिनी खे असां इहे चवंदा रहिया, चाहे GDA या पीपल्स पार्टी हुजे। ॾिसो, रुगो बयान जे हद ताईं ॻाल्हि न हलंदी। GDA PTI जी इतादी आहे, त GDA खे हिकिड़ो पॉलिटिकल एक्शन वठणु खपे, हिकिड़ो बयानु ॾियण सां छा थींदो आहे? तव्हां जेको आहे चओ, अच्छा GDA जा जेके सिंध जा जेके इलाही MNA जेके आहिनि उहो जेको आहे उनजी काबीना में वेठा आहिनि। उहो सिंध जे जेकॾहिं हक़नि ते दाड़ो लॻे थो, सिंध जे वहदत
ते जेकॾहिं हमिलो थिए थो त GDA जो कम आहे त जेको आहे उतां मिनिस्ट्री इस्तीफ़ा ॾेई अचे। अहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी जी इहा ज़िमेदारी आहे। कंहिं कहिड़ा नेता ॾिनी आहे GDA सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ते सदाईं आवाज़ उथारी रही के हेल ताईं कहिड़ा मसइला वफ़ाक़ी हुकूमत जे बयान जी ॻाल्हि थो करियां त हुन जेका बयान ॾिना आहिनि पीपल्स पार्टी बि अॼु ॾींहं ताईं पहिरीं त हुनजी हिमायत में बयान ॾींदी रही, कुझु हिकिड़े हंधि वज़ीर जेको आहे या MP ने हुनजे मुखालिफ़ में बि ॾिनो आहे, पर हीउ जेको ऑर्डिनेंस आहे उहो त 2 सितंबर ते आयो आहे। 2 सितंबर खां वठी अॼु जेको आहे अक्टूबर जी जेको आहे 6 तारीख़ आहे उहो राति खां जेको आहे हुननि सिलसिलो शुरू कयो पीपल्स पार्टी जो बयान ॾियण जो। उहो बि तॾहिं कयो आहे जॾहिं हिकिड़ो सिंध जे आवाम जो शऊर जेको आहे शऊर उजागर थियो आहे, उहो सॼो सिंध जो शऊर ॿाहिरि निकिरी आयो आहे ऐं जेको आहे सो पंहिंजो सिविल सोसाइटी ॿाहिरि निकिरी आई आहे, वॾो एतिजाज थिए पियो। इन ते सिंधी मीडिया जेको आहे इन ते तमामु घणो सुठो रोल अदा कयो आहे। उन हिन प्रेशर खां पोइ अवामी तहरीक तमामु ज़बरदस्त रैली जेको आहे सो कराची में थी आहे। उन खां पोइ जेको आहे इन खां पहिरीं पाकिस्तान फिशर फोरम जेको आहे उहो कंसल्टेशन मीटिंग कई, उन जेको आहे सो हिकिड़ी शुरूआति कई ऐं जंहिंजे नतीजे में ॿियूं बि जेको आहे सो क़ौम परस्तूरियूं सिविल सोसाइटी सभु जेको आहे सो मैदान में अची वई। इन जे प्रेशर पढ़ण जे खां पोइ जेको आहे सो पीपल्स पार्टी पंहिंजो पंहिंजो हीउ जेको आहे सो मौक़िफ़ जेको चेंज कयो कल्ह मौक़िफ़ हुननि जो। ख़ैरहाल बड़ी देर की मेहरबान आते काफ़ी देर आहे दुरुस्त आहे इहे बि चई सघूं था, इहे बि चई सघूं था, पर अला करे दुरुस्त आहे छो त पीपल्स जहिड़े तरह जो वफ़ाक़ जी साज़िश ऐं मनसूबा साज़ी आहे त इन लाइ पीपल्स पार्टी खे हिकिड़ी वॾी भरपूर तहरीक सिंध जे माण्हुनि सां गॾु हलाइणी पवंदी। हिन वक़्तु ताईं पीपल्स पार्टी जो रोल कीअं था ॾिसो? हिकिड़े महीने खां तव्हां जूं मीटिंग्स थियनि थियूं, प्रेस कॉन्फ्रेंस थिए पियूं, मुज़ाहिरा थियनि पिया, एहतजाज थियनि पिया, पीपल्स पार्टी त हिन लाइ को बि स्टैंड न आहे वरितो। पीपल्स पार्टी जॾहिं पंहिंजो मफ़ाद थिए थो त उन ते फौरन रैलियूं बि निकिरनि थियूं, उन ते एहतजाज बि थिए थो ऐं असेंबली जा मेंबर कारियूं पटियूं ॿधी जेको आहे ॿाहिरि वेही बि रहंदा आहिनि ऐं फौरन हंगामी इजलास बि सिंध असेंबली जो घुरायो वञे थो। ही गुज़िरियल 2 महीननि खां राति जेको आहे हिननि बयानबाज़ी शुरू कई आहे। उसूली तौरु जेको आहे उसूली तौरु समूरी हिकिड़ी पीपल्स पार्टी आहे, ॿी आहे जेको आहे पार्लियामेंट्रियन। त पार्लियामेंट्रियन खे पंहिंजो रोल अदा करणु खपे ऐं जेकी पीपल्स पार्टी आहे जंहिंजी क़यादत जो चेयरमैन जेको आहे उहो बिलावल भुट्टो आहे, उनखे फौरन ऐलान करणु खपे वफ़ाक़ जे इन मनसूबे जे ख़िलाफ़, सिंध दुश्मन मनसूबे जे ख़िलाफ़ ऐं सिंध जे वहदत जे हमले जे ख़िलाफ़ जेको आहे सो इन्हनि खे फौरन ऐलान करणु खपे, रोडनि ते अचणु खपे, सॼे सिंध में जेको आहे सो इन मनसूबे जे ख़िलाफ़ मुज़ाहिरा कनि। पार्लियामेंट्रियन जेके आहिनि फौरी तौर ते जेको आहे सिंध असेंबली जो इजलास घुराईंदा, उते जेको आहे सो हिन मनसूबे खे रद्द करे उनजे ख़िलाफ़ हिकु करारदाद मंज़ूर थियणु खपे। इन में देरि लॻाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? बिल्कुलु न, ठहराव मंज़ूर थियो। पीपल्स पार्टी जो चवणु आहे त सूबाई क़ौमी असेंबली में बि हिन मामले खे खयो वेंदो, सेनेट में बि रज़ा रब्बानी जी बि बयानु आयो आहे त भई मथे बि हिन मामले खे खयो वेंदो। इन खां अॻु में पीपल्स पार्टी जी जीअं 2 सितंबर ते ऑर्डिनेंस वारो मामिलो थियो, महीनो सवा हिन खे गुज़री वियो, शाह साहब छा था सम्झो त पीपल्स पार्टी जी ख़ामोशी या मानाख़ेज़ जेके स्टेटमेंट्स हुयूं, खोड़े साहब जूं हुयूं, नासिर शाह साहब जूं हुयूं, इन जो छा मतिलबु हो, इन जी छा लॉजिक हुई? ॾिसो भई उन्हनि जा पंहिंजा पॉलिटिकल मफ़ाद थी सघनि था, ठीकु आहे न। हाणे उन्हनि जा कहिड़ा मफ़ाद आहिनि उहो उन्हनि खे ख़बर हूंदी, कहिड़ी जेको आहे सो बार्गेनिंग कनि था इन इशू ते, छो त हिकिड़ी वॾी आइन जी भञकड़ी थियण वञे पई, बल्कि थी चुके ऑर्डिनेंस ठहणु, ऑर्डिनेंस जो अचणु, सदारती ऑर्डिनेंस अचणु, इहो माना आइन जी भञकड़ी थी चुकी न, माना 2 सितंबर ते उनजी भञकड़ी थी चुकी। इन में इंतज़ारु करण जी ज़रूरत कोन्हे। इन में त जेको आहे पीपल्स पार्टी खे फौरन जेको आहे हाय घोड़ा करणु खपे, मैदान में अचणु खपे, छो त सिंध हुकूमत हुननि जी आहे। हुननि असल में सिंध हुकूमत जे रिट खे चैलेंज कयो आहे त हिननि खे खपे आहे त जेको आहे फौरन हिन जे ख़िलाफ़ हिकु पॉलिटिकल बयान जी हिते ज़रूरत न आहे, हिते पॉलिटिकल एक्शन जी ज़रूरत आहे। पार्लियामेंट्रियन सतह ते बि ऐं जेको आहे सो रोडनि जे सतह ते बि जेको आहे सो हिकिड़ी पॉलिटिकल एक्शन जी ज़रूरत हुई पीपल्स पार्टी खे। उन्हनि तमामु घणो डिले कयो आहे, उन जा कहिड़ा मफ़ाद हूंदा उहो उन्हनि खे ख़बर हूंदी, उहो ॿुधाईंदा। बहरहाल उन्हनि इहे हिकिड़ो महीनो या 2 महीना उनजी जेकी ख़ामोशी आहे उनखे असीं मुजरमाना ख़ामोशी ज़रूरु चवंदासीं, ग़फ़लत आहे। इन खां अलावा हाणे बि जेकॾहिं हो वाक़ई सचाई पीपल्स पार्टी जेकॾहिं सिंध
जी वहदत जी हिफ़ाज़त करणु चाहे थी, सिंध जे ॿेटनि जी हिफ़ाज़त करणु चाहे थी, लखे माण्हुनि जे रोज़गार खे बचाइणु चाहे थी, त हुननि खे जेको आहे सो पॉलिटिकल एक्शन वठिणो पवंदो, हिन ऑर्डिनेंस खे रद्द करणो पवंदो। उन्हनि खे इहो आइनी कानूनी इख़्तियार सिंध हुकूमत खे आहे, सिंध असेंबली खे आहे, त उहो हुनखे जेको आहे सो रद्द करे सघनि था इन ऑर्डिनेंस खे बि। बिल्कुलु शाह साहब तव्हां दुरुस्त ॻाल्हि कई त सिंध असेंबली खे आइनी इख़्तियार आहे, कानूनी इख़्तियार आहे, पर पीपुल्स पार्टी पंहिंजी कहिड़ी रिट खे चैलेंज करे सघी आहे इख़्तियार औरांगढ़ जे हवाले सां? अहिड़ी तरमीम खे ॾिसो, पीपुल्स पार्टी डिफेंसिव पोज़ीशन रही आहे, NFC वारे मामले ते पीपुल्स पार्टी कवर न करे सघी, फंडनि वारा मामला पीपुल्स पार्टी जे हथ खां चढ़ियल आहिनि, सिंध जा जेके बरंदड़ इशूज़ रहिया अञा ताईं हलंदा अचनि था, पाणी आहे, वसीलनि जी विर्छ आहे, या वरी बिजली वारो मामलो, सिंध हुकूमत त किथे बि पंहिंजो जेको आहे सो उनतरा पंहिंजा हक़ वठी न सघी आहे न, त हीअ बि त सिंध जे हक़नि जो मामलो आहे। हिन ते पीपुल्स पार्टी तव्हां सम्झो था त कहिड़ी रीत कहिड़ी पॉलिसी पीपुल्स पार्टी खे अपनाइणु खपे, कहिड़ी प्लानिंग, कहिड़ी स्ट्रेटजी? ऐं सिर्फ़ु अॼु त काबीना जो इजलास आहे, सिंध जूं जेके सुॼाण धुरियूं आहिनि या तव्हां जहिड़ा जेके माण्हू आहिनि जेके इन्हनि तहरीकनि खे लीड कनि था, उन्हनि सां पीपुल्स पार्टी खे वेहणु घुरिजे, गॾियल हिकिड़ी हिकमत अमली अचणु घुरिजे, जंहिंमें पीपुल्स पार्टी खे सिंध जे आवाम सां रोडनि ते बीहण जी ज़रूरत आहे। जी बिल्कुलु, हीअ जेकॾहिं गफ़लत जी पाण ॻाल्हि कंदासीं न त तमामु घणी गफ़लत आहे। इहो रुॻो हिन 2 सेप्टेम्बर वारो जो मामिलो न आहे, माज़ी में तव्हां वारी ॻाल्हि उहा बि आहे, पर ख़ुदि जेके ॿेट आहिनि उहे बि हिन वक़्तु 2 इदारनि जे कब्ज़े में आहिनि। उहे शेयर अॾीनि था नथा अॾीनि, पर उहो दावा हुननि जी आहे, उनजे दावा खे अॼु ॾींहं ताईं रद्द न कयो वियो आहे, सिंध हुकुम न कयो आहे। मिसाल त भई ॾिसो, इहे जेके ॿेट आहिनि, इहे ॿेट रुॻो माइग्रनि जा ॿेट न आहिनि, इहे भई इहे को सिंध जो कल्चर बि हिते आहे, इहे दरिया सिंध हिननि खे तख़लीक़ कयो आहे। हिते जेको आहे सो पंहिंजा खंडरात आहिनि। तव्हां ॾिसो, असांजे इब्राहिम जे साम्हूं जेको आहे रतो कोट आहे, सिंध जा तारीख़ी माग आहिनि, तारीख़ी सक़ाफ़त आहे हिते, आसार क़दीम आहे, हीअ तारीख़ी आसार क़दीम आहे हिते, रतो कोट, जाकी बंदर, पंहिंजो केटी बंदर, इहे जेके बि शाह बंदर, इहे सभु जेको आहे सो इन्हनि ॿेटनि ते हिकिड़ी पंहिंजी तारीख़ लिखियलु आहे हिते। त इन्हनि खे पाण जेको आहे ईअं त न आहे त शहरनि जे नाले में 3 माल करे छॾींदासीं। हिते आउं हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करणु चाहियां थो, सिंध हुकूमत खे बि ॿुधाइणु थो चाहियां, पीपल्स पार्टी खे ऐं ॿियनि समूरनि इक़्तिदारी पार्टियुनि खे ॿुधाइणु थो चाहियां त हे जेके ॿेट आहिनि उहे सिंध जी मलकियत आहिनि, पर हे असल हिन जा वारस, असल मालिक सिंध जा लखे माण्हू आहिनि। 25 लख माण्हू माहीगीर हिननि जा वारस आहिनि, हिन जा मालिक आहिनि। हे ॿेट, हिन ॿेटनि जे आसपास जेकी क्रीक्स आहिनि, इहे माहीगीरनि जे रोज़ी जा प्याला आहिनि। ही असां पंहिंजे रोज़ी जे प्यालनि खे, ईअं न आहे त जेकॾहिं कानूनी तौरु इन्हनि ते इख़्तियार सिंध हुकूमत खे आहे त सिंध हुकूमत जेको आहे इन्हनि ते शहर ॾे। फ़र्ज़ु कर जेकॾहिं सुभाणे ॻाल्हि इहा थिए थी त बाबा वफ़ाक़ हिन में अमल दख़ल नथो करे, हाणे सिंध हुकूमत अचे जेको आहे इन ते शहर ॾे, तॾहिं बि जेको आहे सही न आहे, ग़लति आहे। हे ॿेट जेका आहिनि जहिड़ी सूरत हाल में आहिनि, उन्हनि खे ईअं रहणु ॾियणो आहे, हिन में कंहिं बि क़िस्म जी इंसानी मदाख़लत न करणु घुरिजे, ऐं बल्कि हिननि खे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिननि खे वधीक प्रोटेक्ट कजे, अहिड़ा कानून ठाहिजनि, अहिड़ियूं पॉलिसियूं ठाहिजनि जो की हिन ॿेटनि खे प्रोटेक्ट कजे। कोऑर्डिनेशन कमेटी वारो कमु न थिए, जेकॾहिं वफ़ाक़ सिंध हुकूमत खे गॾु विहारे थी त पोइ ॿई धुरियूं एग्री थी थियूं वञनि, पर हिन ते कंहिं बि क़िस्म जो समझोतो, वाक़ई तव्हांजी ॻाल्हि ज़रूरु सही आहे त उन ते न थियणु घुरिजे, ऐं हिननि जंहिं हाल में आहिनि, जंहिं कंडीशन में आहिनि, उनखे उहो ई रहणु ॾिनो वञे। 2 इदारनि जी तव्हां ॻाल्हि कई पिए त हीअ ऑलरेडी 2 इदारनि जे कब्ज़नि में आहिनि, कहिड़ा ॿ इदारा? हिकिड़े तरफ़ आहे पंहिंजो पोर्ट कासम। पोर्ट कासम जेको आहे उन कुरंगी क्रीक खां वठी वेंदे घारे क्रीक ताईं इन्हनि जो कब्ज़ो आहे। हींअर भला केतिरी क्रीक्स आहे, शाहसण त ॾिसो माइग्रेन जो वॾो मेलो लॻंदो आहे, उहो शाहसण ॿेट ताईं बि जेको आहे सो उन्हनि जो कब्ज़ो आहे। ऐं ख़ुदि कासमपोर्ट एरिया जेको आहे उते को 180 इंडस्ट्रियूं आहिनि जेके कासमपोर्ट जेको आहे सो उहो ज़मीनूं जेके विकियूं आहिनि। कासमपोर्ट खे जेको आहे सो इहो इख़्तियार ई न आहे त उहो जेको आहे सो मुख़्तलिफ़ इंडस्ट्रियुनि सां ज़मीनूं विकिणे, छो त असल में कासमपोर्ट खे जेको आहे इहो त इलाइक़ो या जेको इन करे ॾिनी वई त हिते पोर्ट क़ाइमु करे, ऐं पोर्ट जे फंक्शन में जेतिरी ज़मीन अचे थी उहो हुनखे यूटिलाइज़ करे, बाक़ी ज़मीन जेको हुनजे कब्ज़े में आहे उहो हुनखे उनजी ओनरशिप न आहे, उनजी उहा मालिकी न आहे। ऐं ॿिए तरफ़ वरी वेस्ट हिन तरफ़ ईंदा त भई कराची पोर्ट खां वठी हॉक्सवे ताईं ऐं कैपिटल जे असां जी ओनरशिप आहे हिते, हीअ समुंड हे क्रीक सभु असांजियूं आहिनि। त भई
आख़िर पोइ जेको आहे सो जेकॾहिं हिकिड़े तरफ़ समूर KPT जो आहे, ॿिए तरफ़ पोर्ट कासम जो आहे, त पोइ जेको आहे सो जिन जा असल मालिक जेके आहिनि उहे केॾांहुं विया, असल मालिक जेके माहिगिर आहिनि उहे केॾांहुं विया, ऐं जेकी संभालींदड़ जेके छो त असां त चवंदा आहियूं त सिंध हुकूमत उनजी कस्टोडियन आहे, त उहो कस्टोडियन जेको संभालींदड़ आहे उनजो रोल हिते किथे आहे? उहो जेके पोर्ट कासम जे कब्ज़े में जेके बि ज़ज़ीरा आहिनि, KPT जे कब्ज़े में जेके बि सामूंडी इलाइक़ा आहिनि, उहे उन्हनि खां वापसि वठणु घुरिजनि। पंहिंजी अथॉरिटी अॻु में विञाए चुकी आहे न, अॻु में विञाए चुकी आहे। शाह साहब, वफ़ाक़ी हुकूमत जी इंतरा जी स्टेटमेंट पुछो आहे जीअं गवर्नर सिंध भई हिन में सिंध पीपल्स पार्टी जी मर्ज़ी शामिल, NOC उन्हनि जी मर्ज़ी सां शामिल, हाणे छो थी वावेला कई वञे, मुखालिफ़त कई वञे? जी बिल्कुलु, जीअं पंहिंजो इस्माइल साहब ॻाल्हि कया, आउं बि इहा ॻाल्हि कंदुसि भई ॾिसो पंहिंजो वफ़ाक़ बि असांजे वसीलनि ते सियासत थो करणु चाहे, असांजे वसीलनि ते असांजे बेटनि ते वालार त करणु थो चाहे, पर जेको आहे सो इन पंहिंजे वालार खे तहफ़ुज़ ॾियण लाइ करे वरी जेको आहे सो ॻाल्हि सिंध हुकूमत जी थो करे त सिंध हुकूमत असांखे NOC ॾिनी आहे। असांखे जेके सिंध हुकूमत NOC ॾिनी आहे, ख़ामोश बि त रही न, ठीकु आहे, NOC असीं चओ भई NOC सिंध असांखे ॾेखारियो, त असीं जेको आहे सुभाणे इन पीपल्स पार्टी खे बि चऊं, उन खां सवाल करियूं, उनजे ख़िलाफ़ असीं एहतिजाज करियूं। पीपल्स पार्टी करे न, जे ते क्लेम करे बिल्कुलु, छो त हुनजो अञा ताईं को वाज़े जॾहिं हीअ ॻाल्हि दावा कनि था त भई असांखे NOC ॾिनी आहे सिंध हुकूमत, त भई जेको आहे सो सिंध हुकूमत जेके न ॾिनी आहे, इहा ज़िमेदारी कंहिंजी आहे? चीफ मिनिस्टर जी, जेको सिंध जो चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे, उनजी ज़िमेदारी आहे त जेकॾहिं NOC न ॾिनी आहे त फौरन जेको आहे उनजी तरदीद करे ऐं उनजे इन इल्ज़ाम जी मुज़म्मत करे। जेकॾहिं मुज़म्मत अञा ताईं न कई आहे सवाइ इस्माइल राय खां, त पोइ त माना इस्माइल जो ज़ाती थी वियो न बयान, इस्माइल साहब त अॻु में बि इंतरा जी ठीकु आहे न, उनजो ज़ाती बयान आहे, पोइ त सिंध हुकूमत जो चीफ एग्ज़ीक्यूटिव वज़ीर आला आहे, उहो हुनजो जवाबु ॾे। असीं सिंधी माण्हू चऊं था, असीं जेको सिंध जा जी क़ौम जेके आहियूं, सिंधी क़ौम जेके आहियूं, हिन बेटनि जा जेके असीं वारिस आहियूं, असीं चऊं था, असीं सवाल था करियूं सिंध जे चीफ एग्ज़ीक्यूटिव खां त भई तूं जेको आहे ॿुधाए, वाज़े कर त भई तो NOC ॾिनी आहे न ॾिनी आहे, न ॾिनी आहे तॾहिं ॿुधाए, ॾिनी आहे तॾहिं उहो ॿुधाए, असांखे ॿुधाए त तो ते प्रेशर हो, तो ते प्रेशर विझी तोखां NOC वठी विया आहिनि, NOC त चीफ एग्ज़ीक्यूटिव ॾींदो सिंध जो जेको वज़ीर आला आहे। शाह साहब, माहीगिरनि जे हवाले सां तव्हां एहतजाज बि मुख़्तलिफ़ थींदा रहिया, मुख़्तलिफ़ गॾिजाणी बि थियूं, छा हिकमत अमली जोड़ी वई आहे अॻियां जे लाइ? जी बिल्कुलु, असां हिकिड़ो त कंसल्टेशन मीटिंग घुराईसीं, हिन में सिंध जूं समूरियूं धुरियूं आयूं, सिविल सोसाइटी आई, क़ौमपरस्त तंज़ीमूं आयूं, अदीब दानिश्वर साफ़ी सभु आया, पोइ हुन में असांखे कोऑर्डिनेशन कमेटी ठाही हुआसीं। इन खां अलावा 9 तारीख़ ते असां इब्राहिम हैदरी में माहीगिरनि जो इजलास घुरायो हुआसीं। असां सिंध जे जेको कोस्टल एरिया आहे, उन कोस्टल एरिया जे समूरनि माहीगिरनि खे हिते घुरायूं पिया, उनजो इजलास करियूं पिया, उन्हनि खे हिन सॼे हालात खां असीं आगाह कंदासीं। ख़ुदि माहीगिर बि परेशान आहिनि, मुख़्तलिफ़ जेको आहे माहीगिरनि खां जॾहिं ॿुधूं त उहो ख़ुदि तमामु परेशानी जी हालत में जेकॾहिं हिते शहर ठाहिया त पोइ असांजो रोज़गार केॾांहुं वेंदो। उहो हिकिड़े तरफ़ जेको आहे सो इंडस्ट्रियल फिशिंग जेके डीप सी फिशिंग टावर्स जे ज़रिए उहो बि वफ़ा करणु पियो वञे, टालर अची हिते बीहारे छॾिया आहिनि हुते कराची पोर्ट ते, हिकिड़ो इहो असांखे ख़तरो आहे। ॿियो वरी जेको आहे इहो ख़तरो आहे त भई हिते ॿेटनि ते शेर अॾिबा, त माहीगीर जेको आहे तव्हां इहा हक़ीक़त आहे त कुरंगी खां वठी शाह बंदर ताईं जेकॾहिं समूरनि ॿेटनि ते शहर ठही विया त हीअ मुकमल जेकी रस्तो आहे, माना हिकिड़ी ॿेड़ी बि पंहिंजे रोज़गार करण जे लाइ जेको आहे उहो समुंड में न वञी सघंदी, समूरा रस्ता बंदि थी वेंदा, समूरा दंग, समूरो गुज़रगांव जेके माहीगिरनि जूं आहिनि उहे सभु बंदि थी वेंदियूं। वेंदे हिननि शहर ठहण खां पोइ असांखे पंहिंजे समुंड जे किनारे ते ॿेड़ी बीहारण जी जॻह न मिलंदी। इहे असांखे वॾो ख़दशो आहे, इहे असांखे ख़तरात आहिनि। इन करे माहीगिर जेको परेशान आहिनि। असां इन करे इजलास घुरायो हुआसीं, छो त माहीगिर हिन ॿेटनि जा वारिस आहिनि, जा मालिक आहिनि, इन्हनि जी हिते रोज़ी आहे, इन्हनि जो तारीख़ी रोज़गार आहे। जेकर हिते शहर ठहिया त माहीगिर पंहिंजे तारीख़ी रोज़गार मां बेदख़ल थी वेंदा। इन करे जेको आहे सो माहीगिर कतई जेको आहे सो हिते शहर अॾणु न ॾींदा। इन जे लाइ असांजो इहो बि प्लान आहे त 9 तारीख़ जे इजलास खां पोइ ऐं अॼु जे इजलास खां पोइ असां बाक़ाइदा ॿेटनि ते ॿेड़ियुनि जी रैली कढी वेंदासीं, जंहिंमें असां समूरनि पॉलिटिकल पार्टीज़ खे दावत ॾींदासीं,
सिविल सोसाइटी खे दावत ॾींदासीं, मीडिया खे दावत ॾींदासीं, उन में माईगीर हूंदा, उतां ॿेड़ियुनि जी रैली वेंदी, ॿेटनि ते असां उते ॿेटनि ते वञी एतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं। उते जेके पाक मेरिट्स जेको आहे हिते वेठी आहे कब्ज़ो करे, असां उते वञी जेको आहे सो इन मनसूबे जे ख़िलाफ़ ऐं हिन ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ जेको आहे सो असां उते वञी एतिजाज कंदासीं। ऐं 9 तारीख़ ते असां इहो बि असांजो हिकमत मिली हूंदी त असां माइग्रेन जे समूरनि ॻोठनि में वञी कार्नर्स मीटिंग करियूं, मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे सो एतिजाज करियूं। ऐं हीअ जेकी कमेटी आहे, हिन कमेटी प्लेटफॉर्म ते असां समूरी सिंध जो दौरो कंदासीं, सिंध जे हर ज़िले में वेंदासीं, हर ज़िले में जेको आहे सो अची वञी जेको आहे सो उते एतिजाज कंदासीं। उन खां पोइ असांजो आहे त असां बाक़ाइदा लॉन्ग मार्च जी सूरत में, लॉन्ग मार्च जी सूरत में जेको आहे सो असां माना उन्हनि ॿेटनि जे इलाइक़नि खां, माना इब्राहिम मेदरी जेको आहे डिंगी बुडार इब्राहिम मेदरी जे वेझो आहे, इब्राहिम मेदरी इलाइक़ो आहे, असां इब्राहिम मेदरी खां लॉन्ग मार्च जेको आहे सो करे असां गवर्नर हाउस ताईं ईंदासीं। ऐं उते जेको आहे सो हज़ारनि जे तादाद में माहीगीर हूंदा, सॼी सिंध जा माण्हू हूंदा, उते गॾु थी जेको आहे सो धरणो हणंदासीं, पंहिंजो एतिजाज कंदासीं। असां कतई जेको आहे सो पंहिंजे ॿेटनि तां, पंहिंजे वारसी तां, पंहिंजी ज़मीन तां ऐं पंहिंजी वहदत तां जेको आहे कतई जेको आहे हथु न खणंदासीं। बिल्कुलु सही। ऐं इन जे लाइ पीपल्स पार्टी खे इहो मैसेज कन्वे करणो पवंदो त तरक़ी इंफ्रास्ट्रक्चर जी बहितरी या मुहाणनि जी तरक़ी जे आड़ में ईअं न कयो वञे, अहिड़ो को फ़ैसिलो कयो न वञे जंहिंमें सिंध हुकूमत खे विहारिजे, बल्कि इहे ॿेट तव्हां वरी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे मां प्रोग्राम खे ख़तमु कंदमि त इहे ॿेट इन ई हालत में रहणु घुरिजनि। इहा ई इन जी सूंह आहे, इहा ई इन जी बक़ा आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पीपल्स पार्टी खे सिंध जे अवाम, सिंध जे शऊर सां गॾिजी सिंध जी बक़ा जी इहा जंग विड़णी पवंदी, रोडनि ते विड़णी पवंदी, जीअं सिंध जो शऊर सुजाग थी करे रोडनि रस्तनि ते एहतिजाज करे रहियो आहे। ऐं इहे ॿेट इन्हनि ते वफ़ाक़ी सूबाई हुकूमत खे शहर अॾण या तरक़ी जे हवाले सां सोचणु त परे जी ॻाल्हि, पर मेन ॻाल्हि इहा आहे त इन्हनि ॿेटनि खे, जीअं शाह साहिबु ॻाल्हि कई, त इन्हनि खे इन्हनि जी सूंह, इन्हनि जी बक़ा, इन्हनि जो जियापो इन ई में आहे त इहे एज़ इट जीअं आहिनि इन्हनि खे इन ई हालत में रहणु ॾिनो वञे, इन्हनि में का बि तब्दीली न कई वञे। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।